आज हमने अपने प्रोग्राम में शाहिद राहुल को बुलाया है। स्टार प्रोडक्शन कीअं ठही वई? अदी हादसो आहे। मूंखे हिन फील्ड में 20 साल थी विया आहिनि। मूंखे यादि आहे त मां 2 ईदूं या 3 ईदूं मल्हायूं हूंदियूं। सभिनी खां वधीक शायद कहिड़े फनकार अथनि कयो? कंहिं कोई बि जॾहिं करे यकीन कयो को कितना आसान कम लॻा। तव्हांजी वञा शादी वारो कोन आयो। अदी दा इंटरव्यू कयो त को असांजी शादी ते अदा शायद वाइदो कयो त 2021 में हाणे स्टार्ट में शादी कंदो। ज़रूर। सभिनी खां वधीक अटैच कंहिंसां आहियो? मुंहिंजी अम्मा सां ॾाढी अमर सां लॻंदी पोइ करे करे मां चवंदो आहियां अलाह साईं मुंहिंजी हयाती उनखे ॾे। छा थी वियो जेकॾहिं ॻाल्हि खे थोरो ज़हन ते हावी करे पंहिंजी ज़िंदगी ख़राब करे छॾी? मुंहिंजूं कुझु ग़लतियूं हुयूं जंहिंजे करे मतिलबु थी वियो। बेहदस वञ दर ते माफ़ी ॾे नौकर खे यार खे परचाइणो आहे। Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.